वज़ीराअज़म जी सदारत हेठ पाणी मामले बाबत इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो। सूबाई वज़ीर सहेल सयाल चयो आहे त वॾे फोरम ते बि पाणी जी विरहासत जो फ़ैसिलो न थी सघियो। वज़ीराअज़म चयो आहे त पाणी बाबति फ़ैसिलो सुभाणे कंदुसि। वज़ीराअज़म सिंध में पाणी जी खोट में सिधी रीत मुलविस आहे। वज़ीराअज़म इमरान ख़ान जी सदारत हेठ मुल्क में पाणी जी खोट ऐं सिंध जी शिकायतनि बाबति इजलास थियो। इजलास में इरसा चेयरमैन सिंध ऐं ॿियनि सूबनि जे नुमाइंदनि शिरकत कई। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में पाणी जी खोट बाबति सिंध जी शिकायतनि जो जाइज़ो वरितो वियो। इरसा चेयरमैन वज़ीराअज़म खे पाणी जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। होॾांहुं सिंध जे आबपाशी खाते जे वज़ीर सहेल सयाल चयो आहे त सिंध में पाणी जी खोट में वज़ीराअज़म सिधी रीत मुलविस आहे। वफ़ाक़ तोनसा पंजनद कैनाल बंदि करण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। इस्लामाबाद में वज़ीराअज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सहेल सयाल चयो त सिंध खे हिसे जो पाणी ॾिनो वञे, अनारकी न पखेड़ी वञे। पाणी जे मसइले ते सियासत न पिया कयूं, पाणी सिंध जो हक़ आहे। हिन चयो त बलूचिस्तान खे अहम मीटिंग में न सॾायो वियो। अहम मीटिंग में मुआहिदे ते फ़ैसिलो न थियो ऐं फ़ैसिलो सुभाणे ताईं मुलतवी कयो वियो। हिन चयो त वॾे फोरम ते बि पाणी जी विरहासत जो फ़ैसिलो न थी सघियो। वज़ीराअज़म चयो त पाणी वारे मामले ते सुभाणे फ़ैसिलो कंदुसि। सूबाई वज़ीर चयो त वॾी महिनत खां पोइ वज़ीराअज़म वक़्तु ॾिनो। इजलास बि बिना नतीजे ख़त्म थी वियो। इजलास में पाणी मसइले जो को बि हल नाहे निकितो। हिन चयो त सिंध में पाणी जी खोट जो मसइलो उथारियो त नेब नोटिस सुम्हाणियो आहे।